विरासती आसपास में गैस्ट्रो वबाई सूरत इख्तियार करे वई। विरासती भरिसां ॻोठ हबीबुल्ला बिरोही में वधीक 1 साल जो ॿारड़ो ताज मोहम्मद बिरोही फ़ौत थी वियो, जॾहिं त 2 ॾींहं अंदरि गैस्ट्रो विघे फ़ौती ॿारड़नि जो तइदादु 4 थी वियो, जॾहिं त साॻे ई ॻोठ में 20 खां वधीक मासूम ॿारड़ा गैस्ट्रो ऐं डायरिया जी बीमारी में वरतल आहिनि। इन सिलसिले में ॻोठाणनि बशीर बिरोही, लियाकत बिरोही ऐं ॿियनि ॿुधायो त असांजे इलाइक़नि में बरसाति सबबि मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे। हिननि ॿुधायो त पंहिंजी मदद पाण तहत गैस्ट्रो मरीज़नि जो इलाजु कराए रहिया आहियूं। सिहत खाते पारां के बि इंतज़ाम नाहिनि कया विया। हिननि सिहत खाते जे सूबाई वज़ीर, डायरेक्टर जनरल हेल्थ ऐं ॿियनि वसपारनि खां गैस्ट्रो मुतासिर इलाइक़नि में टीमूं मोकिलण जो मुतालबो कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।